अगे घोट देगड़ियूं चटींदा हुया त मींहुं वसंदो हो। हाणे एड़ो अलाए छा चटियो थन त कोरोना वायरस अची वियो आ। असां वटि महिमान 2 कलाक वेहण खां पोइ जॾहिं वञण जी कंदो आहे त चवंदा आहियूं वेहो आ न अव्हां जे लाइ चांहि घुरायूं हा। सारे पैसा जमा कराइणा आहिनि। पर भाऊ हे पैसा तुंहिंजा त नकली आहिनि। पोइ तुंहिंजो छा वञे, खाते त मुंहिंजे में वेंदा न, जमा करेंसि। हेॾे ॿुध, दुनिया में अगर बिजली न हुजे हा त असां टीवी कीअं ॾिसूं हा? मेणबती ॿारे। यार छा पियो सोची? यार इहो पियो सोचां त नंढे कद वारियूं छोकिरियूं जॾहिं चेल ते हथ ॾेई बीहंदियूं आहिनि सफ़ा चांहि वारो कोप लॻंदियूं आहिनि। असां छोकिरे जो रिश्तो वठण वियासीं, उन्हनि चयो छोकिरो असांखे पसंदि न आहे। असां चयोसीं पसंदि त असांखे बि न आहे, पोइ छा घरां कढूंसि? ॿुध यार, कल मूं ख्वाब में 500 रुपया लधा। पोइ छा थियो? पोइ यार निंड मां उथी वियसि। तूं त बेवकूफ़ आं। कीअं? उथण खां पहिरियां बैंक में जमा करे छॾी हा। शादी ते कुझु चाचूं ऐं मासियूं इन ॻाल्हि ते बि नाराज़ थी वेंदियूं आहिनि त कुंवार सां गॾु गाॾी में असांखे छो न विहारियो। जॾहिं अंग्रेज़नि खे बुख लॻंदी आहे उहे पिज़ा बर्गर घुराईंदा आहिनि, ऐं जॾहिं सिंधियुनि खे बुख लॻंदी आहे उहे वरी चवंदा आहिनि वञ पुट 10 जा पकोड़ा वठी आ।